बाबा इन हाल जी जिम्मेदार मां ना मां बाबा से ये गलाया ना उन्हनि खे अटैक थिया ये सब मुंहिंजे करे ना पी जिम्मेवार असां ना आहियूं बल्कि अम्मी अबू जी ग़लत सोच आहे उन जी सोच खे असां खां परे कयो आहे जंहिंजे करे पापा एतिरी तकलीफ़ में आहिनि। न स्वामी पंहिंजी ख़ुदगर्जी भी रही आहे जे बाबा के इन तक ते आंदो ऐं उनखे तकलीफ़ ॾिनी। आपी पापा ठीक तो थी वेंदो न। दुआ कर त अल्लाह साईं बाबा के तमाम जल्द सेहतियाब करे ऐं हू जल्दी घर अचे। हर्षिला मां पंहिंजे ग़लति रवैयनि जी तोखां माफ़ी थो घुरां प्लीज़ मूंखे माफ़ कर। आई एम सॉरी। मूं तोखे घणो रंजायो आहे घणी तकलीफ़ पहुचाई आहे। जिनजे नसीब में दर्द विछायल हूंदो आहे उन खां माफ़ी ना वठणी। तूं ईअं न चओ प्लीज़। सिर्फ़ मुंहिंजे बाबा जी तबियत मुंहिंजी इन ख़ुदगर्ज़ी जे करे हिते पहुती आहे ऐं हाणे मां नथी चाहियां त उन्हनि खे वधीक तकलीफ़ ॾियां। मां अॼु खां पोइ तोसां कॾहिं बि न मिलंदसि। हीअ असांजी आख़िरी मुलाक़ात आहे। पर हर्षिला तूं मूंसां ईअं न पई करे सघें प्लीज़। हाँ सैफ असां सुठा दोस्त आहियूं पर मां सम्झां थी हीअ दोस्ती हाणे हिते पूरी कई वञे। इहा दोस्ती आहे को चाह कॉफी जो कप कोन्हे जो पूरो थी वञे। हर्षी इहा तुंहिंजी ॿाराणी आहे। मूं तुंहिंजी तरफ़ां बि मुसलसल इहा ॿाराणी सठी आहे। छा तूं हाणे हुन जो बदिलो वठंदी? मां इहो वक़्तु छॾियो आहे सर। वक़्तु पाण फ़ैसिलो कंदो त छा थियणु घुरिजे। मां हाणे हलां थी। वजूदी वेड़ में वेढ़ल राह हर पल उञायल मां। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।